अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतन जी मशहूर ऐं कोयले सिंध गुलूकारा शाज़िया ख़ुश्क। शाज़िया ख़ुश्क केर ऐं किथां जी आहे? शाज़िया ख़ुश्क खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? गुलूकारा शाज़िया ख़ुश्क खे छो धमकियूं मिलियूं? शाज़िया ख़ुश्क फनकारी जी दुनिया खां छो परे आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जी खूबसूरत ऐं बहितरीन आवाज़ ज़रिए लखें दिलनि ते राज कंदड़ गुलूकारा शाज़िया ख़ुश्क। शाज़िया ख़ुश्क 16 सेप्टेम्बर 1970 ईस्वी धारे जामशोर में वलद फारूक अहमद मिर्ज़ा जे घर में जनम वरितो ऐं वरी 1990 ईस्वी धारे सिंध यूनिवर्सिटी मां MA कयई। उन ई साल सिंध यूनिवर्सिटी जे उस्ताद मोहम्मद इब्राहिम ख़ुश्क सां शादी बि कयई। 1992 ईस्वी धारे शाज़िया ख़ुश्क PTV लाइ हिकु गीत ॻाए सभिनी जो ध्यानु पाण तरफ़ मुतवजा करायो। रेडियो पाकिस्तान ते शाज़िया ख़ुश्क खे कौसर बुलड़े मुतारिफ़ करायो। शाज़िया ख़ुश्क राग जी सिख्या कंहिं खां बि न वरिती, पर उस्ताद फ़तेह अली खान, उस्ताद नियाज़ हुसैन ऐं उस्ताद रजब अली रज़ा जी रहनुमाई में घणो पिरायाई। शाज़िया ख़ुश्क जी मादरी ॿोली कश्मीरी आहे, पर हिन सिंधी, उर्दू, पंजाबी, सिराइकी, मारवाड़ी, बिरावी, इंग्लिश ऐं बलोची में घणो ॻायो अथसि। शाज़िया ख़ुश्क अमरीका, दुबई, सऊदी अरब, भारत ऐं अटकल 42 मुल्कनि में फ़न जो मुज़ाहिरो करे चुकी आहे। कुछ साल अॻु शाज़िया ख़ुश्क घर ते कब्ज़े जी वीडियो ऐं ख़बर शेयर कई। अब ये है कि वो अपना घर बना के यहाँ तक लाना चाहते हैं। ये हमारे गेट। हींअर शाज़िया ख़ुश्क इस्लामी तौर तरीक़े सां थी ज़िंदगी गुज़ारे ऐं इन करे ई फ़नकार जी दुनिया खे हमेशह लाइ अलविदा करे चुकी आहे। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।